अस्सलाम वालेकुम दोस्तों। अवल तो सभी दोस्तन के मुझे तरफ़ा मुझे सब साथी दोस्तन के तरफ़ा ईद उल अज़हा जो मुबारक हुजन। अज ईद नमाज़ ते चाचो साले की तबीयत भी एहसास है, पर चाचे के चयो आहे त कुछ मिड़ई असांखे खुदा ॾिने में ॿुधाए। जी चाचा चए थो त अल्लाहु जलालहु जल्लहु समद पढ़ियो कम रखियो कादर ई करीम ते जे राज कजोड़े में रंग इजे आया नबी कारण जा नंग हुया राजा झंग सियाल चूचक नाले चंग हीर न्याणी महमूद जी ते खेड़े नाले संग आए में राजन किस्मत सां पोइ विझ विरह जा वंग पोइ अलाह पोइ अली पोइ जीअण हयाती दंग पोइ हली मुंड हिलाल तस पोइ ॻाढ़ो ॻाढ़ो लाल दिलबर जाॾे करे ख़्याल जेके रंगियूं वञे कुल रंग में पोइ कुल पसंदो ख़्याल मोहम्मद बिका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची जाए पोइ उन टाइम माशाल्लाह माशाल्लाह। बिस्मिल्लाह चाचा। चए थो त कुदरत ॾिठ में तुंहिंजी जे कुदरत ॾिठ में तुंहिंजी इबरत आई मूं पन ॿोड़ी पातार में पाहण तारी तूं अदियूं अब्दुल लतीफ़ चए ॿियो रुसे त भल रुसे मालिकूं आहे तूं हिकु न रुजाए मूं। बेशक बेशक तू हिकु न रुसी बेशक ही हुयो चाचे सालिह जी तबीयत में एहसास हुई, पर चाची जी महिरबानियूं को भी पंहिंजे ॾिसंदड़ जे लाइ कुझु ॿ टे बोल ॻाल्हाए जो पास ॿुधाया असांखे। चाचा तव्हांजी महिरबानी। हिकिड़ो ॿुधायां थो ॿुधायो जी। बिस्मिल्लाह चाचा। चए थो त रिड़ी लथी रेल तो चेरी वणंदो त कंहिंखे न चेरी लथी अकुल आहे साईं अकुल आहे बिल्कुल बिल्कुल। चए थो त रिड़ी लथी रेल तो चेरी लथी रेल ते उते न सारे ढारियनि बेर निबूर सामाई आहे तूं बकन बकरारियनि कारा कांह कंधनि ते उते मोड़ाजनि में हारियनि मींहुं उठा मल्हीर ते उते ॻाढ़ीअ गुमारियनि कतल पती पिंड ची उते मर्जा विकिणनि माणियाणियनि नंढड़ा ॿार बांधनि ते उते बुड़काजनि मोहाणियनि खुंभण धोपी फूल चिया उते खिलनि खटियाणियनि छज ॿधनि शौक़ में तूं सुरमो पान शिकारणियनि वण पची रास जिया त चूडनि माछाणियनि जतनी पंहिंजी जूई ते पोइ वतन पाण सिंगारियनि पोइ मूंखे मोड़े ॾे त महारियनि जो जत वारा हम जूई ते पुट गॾु गा वञनि सिगाज जा खुर न खड़को कनि